नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे हाल खां ख़बर ॾींदा हलूं त दरगाह सरवर नूह जे वली अहद ऐं सूबाई वज़ीर रवनियो मखदूम महबूब ज़मान जे पारां सिंध भर में सक़ाफ़ती ॾियारो शानदार नमूने मल्हाइण जे ऐलान ते हाल में मखदूम महबूब ज़मान जे पीए मीर मुसरत जाफ़री पारां सक़ाफ़ती मच कचहरी जे हिकु पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में हाल समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ यूसियुनि जे चेयरमैन, काउंसलरनि, शहरियुनि, साफ़िन, जंहिंमें सैयद मोहम्मद अली शाह, सैयद शाह ज़मान शाह समेत ॿियनि मौजूदनि वॾे अंग में शिरकत कई। सक़ाफ़ती मच कचहरी जे तक़रीब में सिंध जे नामवर फ़नकारनि तहमीर हुसैन, ग़ुलाम मुस्तफ़ा शेख समेत ॿियनि फ़नकारनि क़ौमी गीत ॻाए तक़रीब में शरीक महिमाननि खे झुमाए छॾियो। इन खां अॻु मीर मुसरत जाफ़री पारां सक़ाफ़ती मच कचहरी में शरीक महिमाननि खे सिंध जी सुगड़ी अजरकूं पिणु पहिरायूं वयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।